असां के त ब शयूं ये वडियूं मिलियूं हिन, एक कलामुल्लाह बियो रसूलुल्लाह। कलामुल्लाह जी सिफत ज़ालिकल किताबुल्लाह रैब फी, कुरान में रैब नाहे, मुझे मोहम्मद में चो ऐब नाहे। हे रैब खां पाक आहे त नबी ज़ोर सा बिन्हीं जे मथा ईमान आणण सोच सां थींदो, ऐं ईमान बेस्ट फ्रेंड आ। अंग्रेजी ॻाल्हायूं तॾहिं छोरा सम्झनि था, न त नथा। अब बेहतरीन दोस्त आ, घरवारी मुड़स जी दोस्त आहे, मुड़स घरवारी जो दोस्त आहे। पर कुछ वक्त पान में गड हुंदा, कुछ वक्त वरी कम ते निकरी वयो त हमरा जुदा माई जुदा। अब आहे या ना? हाने तवा इते वेठा आयो, तवा सां गड घरवारियूं त कोनन वेठा, वो बेचारियूं घर में, तवा इते। केडो वेझो रिश्तो आ, उन जे बावजूद ये अरे छोरा कड़ो बार हल बाबा अने कड़ कड़ो 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 उठा वञ नंढड़न के उठा तो इन बिनी सभिनी टिनी के ओ होडो होडो पोए पासे नो पुट वे हो। हलो 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 शाबाश, बलोच का बार हैं, हे ढेड़े को सवार रहंदा ही को, इन जे करे पोयो वे। गाल समझो बाबा। दोस्तों, ईमान वडो दोस्त आहे। घरवारी भी जुदा थी वेंदी आ, पर ईमान मानुआ का जुदा। ईमान हिते वेठा हो तवा सां गड, गुसल खाने में वेंदो तो ईमान निकरी वेंदो, उते भी गड। हता के ही जिंदगी छड़े इंसान कब्र में वेंदो, सब छड़े वेंदा, पर ईमान उते भी गड हूंदो। वरी जडे क़यामत जे ॾींहुं ॿीहर उथंदासे, या ख़बर अथव न त वरी ॿीहर अब इन ते ईमान आणजे, न त मोमिन ना है। जेको क़यामत न थो वञे यो मोमिन ना है। वल बासु बादल मौत, मौत का पो ॿीहर उथंदासे, तभी यो ईमान माण्हू असां। अञा मां थोड़ो हिकड़ो कदम अगते वधी चवां, जेकॾहिं इंसान जे लाइ, मोमिन जे लाइ अल्लाह पनाह दे जहन्नम जो फैसलो थी वञे न, त ईमान जहन्नम में भी गड हलंदुसि। छो गुनाहन जी सजा खाई कढराईंदुसि त वरी भी इहो ईमान न। अब गाल समझो था, एड़ो दोस्त दुनिया में कोने जेको जहन्नम में भी। तो इन करे चइबो दुनिया ॾिबी, पैसा ॾिबा, माल लुटजे, भल वञे, सब कुछ वञे, सिर वञे, पर ईमान। अब गाल समझो वाला ईमान बेहतरीन दोस्त। यो ईमान पैदा थींदो आहे इंसान हिन दुनिया में ॾिसे। अल्लाह साईं जगह जगह कुरान शरीफ में इन पासे माण्हूअ खे दावत ॾिनी आहे। इन फी खल्क़िस समावाति वल अर्ज़ वख्तिलाफिल लैलि वन नहार लआयातुल लिउलिल अलबाब। फरमाऊं ही जमीन आसमान, रात ऐं ॾींहं जी तख़लीक़ में माण्हुनि ईमान वारनि, अकल वारनि माण्हुनि जे लाइ वॾियूं निशानियूं मौजूद आहिनि।